नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो में ख़बर ॾींदा हलूं त मोरो में इरीगेशन वर्करनि यूनियन पारां इंजीनियर इरीगेशन ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻुवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इंजीनियर कहर तारीख़ कहर जेके असांजे मज़दूरनि सां नाजाइज़ूं ज़्यादतियूं करे रहियो आहे, पघारूं बंदि कयूं अथसि ऐं ॾाढ जबर जे करे असांजे मुलाज़मनि जा प्रोमोशन जाइज़ उहे हटाया आहिनि ऐं आईडियूं 3 साल थी विया आहिनि, शहीद फोती कोटा थी विया आहिनि, उन्हनि जूं आईडियूं अञा त न खुलियूं आहिनि। हर कमु जेको कागज़ आहे पैसे खां सवा नथो करे असांजो केयर साहब। हींअर बि करोड़े रुपया तव्हांखे ख़बर आहे पंहिंजा फ्लड जा पैसा आया आहिनि ऐं एमेंडर जा पैसा करोड़ रुपया आहिनि, उहे बिना परमिशन जे, बिना टेंडर जे, बिना वर्क आर्डर जे उहे पैसा कढे केतिरी पहुचाया विया आहिनि। हिन करोड़े अरबे रुपए जी करप्शन कया। हींअर 1.5 अरब असांजी रोड डिवीज़न मोरे में आयो आहे, उन जे करप्शन जे करे हींअर ई पंहिंजा वस करे थो, बिना परमिशन जे उहे लेटर कढिया अथसि, उहे बि पैसा कढणु चाहे थो। असां तव्हांजे चैनल थ्रू असां बाला अख्तियार इदारनि खे, नेब खे ऐं एंटी करप्शन वारनि खे गुज़ारिश कयूं था अहिड़े करप्ट ऑफिसर खे हितां हटाए हिन खे गिरफ़्तार करे। खां पोइ वरी रोड मोरे में आयो आहे करप्शन जो बाक़ाइदा बादशाह आयो आहे। इन खां पोइ थोलेली डिवीज़न में करप्शन करे आयो आहे, रेस केनाल में, शहदाद कोट में करप्शन करे आयो आहे। उन खां पोइ रोड डिवीज़न मोरो में मुलाज़िमनि जे लाइ जेके सहूलियतूं ॾिनियूं, हर शयूं ॾिनियूं, पर बदकिस्मती त असांखे न सन कोटा थी मिले, न डिसीज़ कोटा थी मिले। आईडी जेके मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।